अॼु असां मौजूदु आहियूं रायल चौक ते, जिते हे धिकनि जो इशू हले थो। अचो त दुकानदारनि खां व्यूज़ वठूं त छा मसइलो आहे जेको धिकनि जे करे रोज़ एक्सीडेंट रोज़ जो मामूल बणियल आहिनि। अवामी मसइलो आहे, काफ़ी टाइम खां वठी जेको रोड जो कमु हले पियो, उन खां पोइ हे इंतज़ाम जेको काफ़ी टाइम खां वठी गुम आहे। हे रोज़ ॾींहं में 3 खां 4 एक्सीडेंट थियनि था। को मोटरसाइकिल ते, कोई कार में अंदरि वेठो आहे, सफ़ा हेठि जो लेवल ते लॻल आहिनि, कंहिंखे नज़र कोन था अचनि। त इहो अचानक घणो नुक़सानु आहे गाॾियुनि जो, नयूं गाॾियुनि जो हिन में जो आहे न एक्सीडेंट थी था पवनि। त इंतज़ाम खे अपील था कयूं त महिरबानी करे जल्द सां जल्द मसइलो हल कयो। हिनखे कोई ख़ासि ज़रूरत काई बि ज़रूरत न आहे ख़ासि न। बिल्कुलु अपील था कयूं त असांखे जल्द सां जल्द मसइलो हल करे। ईअं त रोज़ जेके गाॾियूं अचनि थियूं, नंढियूं या वॾियूं, कंहिंखे ख़बर न आहे, ओचितो अचे ठगा लॻनि था, पोइ गाॾियूं के फासी थियूं पवनि। के त माण्हू खनि रक्शे में वेठा आहिनि, ओचितो लॻो। हाणे 3 ॾींहं ईअं थियो आहे त रक्शे खे धकु लॻो आहे, अचे त रक्शे मां माण्हू 2 ॼणा किरी पिया आहिनि। या अहिड़ी का शइ लॻल आहे जंहिंजो मक़सदु आहे लाइटूं लॻल आहे त माण्हू खे ख़बर पई आहे। हे ॾींहों ॾींहुं घटि में घटि 5 गाॾियूं 6 गाॾियूं लॻनि थियूं। ऐं तव्हां ॾिसो त जॾहिं नवां ठहिया त इहे पूरा मज़बूत हुया। असांजो मक़सदु इहो त अगरि ठाहिण जो हुयो हिनजे, त इनखे घटि में घटि लाइटिंग जो मसइलो आहे, त लाइट हणण लाइ पोल हणा, त अॻिले जेके सफ़र करण वारा माण्हू खे त कुझु ख़बर त पए न। साल खां 2 साल मथे थी वियो आहे, इहे इते ई पिया आहिनि पंहिंजे हिसाब सां। हाणे असांजो मक़सदु इहो आहे त इनखे सही तरह कयो वञे, त जीअं अवाम खे तकलीफ़ न अचे। रोड रस्ता अवाम जे लाइ आहिनि, न के सियासतदान जे लाइ, न के वॾेरनि जे लाइ। उन लाइ पुलिस आहे, रेंजर्स आहे, उहा गाॾी बीहारे रोड ब्लॉक करे उनखे ब्लॉक ॾियनि था। ट्रैफिक निज़ाम तव्हां ॾिसो था पाण ई, हिकु रोड जेको ब्लॉक थिए थो शाम जे टाइम ते, जो 2 पुलिस वारा हिते असां रायल चौक ते बि पूरा नथा पाइनि। का एक्टिविटी थिए थी पोइ त लाड़काणो, रायल रोड या ॿिया रोड मुख़्तलिफ़ सफ़ा बंदि था थी वञनि। हिते वॾा धिका हणी छॾिया अथऊं, लाइटियूं वाइटियूं नथियूं लॻनि। हिते रोज़ गाॾियुनि जा एक्सीडेंट आहिनि, लखे रुपए जूं गाॾियूं नुक़सान थी थियनि, रस्ती थी वञे सफ़ा, ईअं ट्रैफिक जाम थी थिए। सुठो टाइम थी वियो आहे, तक़रीबन साल थी वियो आहे, इहे लॻल आहिनि। इहो ई आहे त जेके तव्हां ब्रेकर ठाराया आहिनि या सरकार जे तरफ़ां कुझु बि आहे, हितां जेके बि असांजूं गाॾियूं लंघनि थियूं, कंहिंजो बम्पर थो बञे, कंहिंजूं गाॾियूं थी बञनि। हालांकि डेली को न को नुक़सानु आहे, कॾहिं गाॾी जी कहिड़ी शइ थी बञे, कॾहिं कहिड़ी। हालांकि त इंसान जो बि नुक़सानु आहे हिन में। असां इहो ई चवंदा बराए महिरबानी हिते असांखे एतिरी सहूलियत ॾियनि, अल्हम्दुलिल्लाह। हीअ मेन चौंक आहे, रायल चौंक आहे। अगरि इहो तव्हां ठाहियो आहे, ठाहिण खां बावजूदि बि इन्हनि पंहिंजो माना थंभू सिधा न कया आहिनि। 2 महीना खां थी विया आहिनि, कुझु काफ़ी अरसे खां बारिशुनि खां वठी नुक़सान थिया आहिनि गाॾियुनि जा। कई गाॾियूं माना हिते ख़राबु थी वियूं आहिनि, कंहिंजो घणो नुक़सानु थी वियो आहे। का नई गाॾी आहे, का पुराणी गाॾी आहे। ऐं जेको कमु हले थो, इन्हनि नुक़सानु, इन्हनि खे माना अपील था कयूं डराए वञे। दरअसल हिते जेको आहे सिग्नल लॻल हूंदा जेके ट्रैफिक खे कंट्रोल कंदा। अफ़सोस आहे चवणो पवंदो, उहे वीक थी, उहो बंदि थी आहे। उनखां पोइ पोल बि कढी उहो खपाए खाई हालाए, केरु ख़बर ई न आहे केरु खणी वियो केरु न खणी वियो। इंतिज़ामिया मुकमल जेको आहे ख़ामोशी इख्तियार करे छॾी आहे। लाड़काणे जा जेके बि रोड आहिनि टोटल इन ते ट्रैफिक जाम ॾिसंदो। इंक्रोचमेंट जे हवाले सां सभिनी जा वीचारनि जा कंहिंजा घर ठाहिया अथऊं, कंहिंजा दुकान ठाहिया अथऊं। ऐं जेकॾहिं इंक्रोचमेंट अॻिते ॾिठी वञे, हिन में अंदरि हिते बि इंक्रोचमेंट आहे, पर मनपसंदि माण्हुनि खे छॾी करे बाक़ी इंक्रोचमेंट जे हवाले सां दुकान त ॾाढा विया आहिनि, पर हीअ जेके मुख़्तलिफ़ ठुल बीठा आहिनि, हिन में अलाए केतिरा माण्हू एक्सीडेंट थिया आहिनि। हींअर बि मीडिया कवरेज कंदे छोकिरो ज़रे गॾु किरियो, त हिन खे इंतिज़ामिया खे जाॻणु घुरिजे। मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे, सिंध गवर्नमेंट लाड़काणा इंतिज़ामिया करे छा थी? अवामी को मसइलो हल ई कोन थो थिए, मीडिया कवरेज थिए थी, पोइ बि हल नथो थिए। या त हिननि सां पुठ भराई आहे कलम धणनि जी, या वरी हिननि सां को ॿियो मसइलो आहे, हिननि खे छॾियो वियो आहे त भले लाड़काणे जे अवाम खे तबाह कयो वञे, बर्बादु कयो वञे। हिन खे लाड़काणे जे अवाम जी आउं बि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि, मुतालबो कंदुसि त महिरबानी करे म्यूनिसिपल इंतिज़ामिया DC लाड़काणो साहिबु जेको आहे, हीअ जेको आहे घटि में घटि या पोल हाणे लाइटिंग जो बंदोबस्तु कयो वञे, या हिननि खे पटरायो वञे। चवणो पवंदो त रेडियो वारनि खां गाॾी थी थिए, बाक़ी हे जेके पेजारो बीठा आहिनि, गाॾियूं बीठियूं आहिनि, इहे ट्रैफिक जाम था कनि। त इनखे जेको ट्रैफिक सार्जेंट आहे, अफ़सोस आहे मां नालो न खणंदो त जो उन्हनि खे नथो चए। ॾेखारियो हूंदो त हे जेके नंढा नंढा धिका ठहियल आहिनि, इहे एक्सीडेंट जो रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ऐं गुज़िरियल 3 सालनि खां इहे धिका हिते लॻाया विया आहिनि। उनखां पोइ हिननि जी का बि वाह न थी आहे, न को ठेकेदार ज़ाहिर थियो आहे, न को ॿियो माण्हू, न को अमलदार, कुझु बि न, का हिननि जी वाह नथी थिए। अॼु दुकानदारनि खां राय वरिती थी, असां मेन रायल चौक आहे, जॾहिं स्कूलनि खे मोकल थिए थी त पोइ हिते तमामु वॾे पैमाने ते रश थी धिकनि खे ख़तमु कयो वञे त बहितर थींदो।
जावेद मक्सी, मुंहिंजी सिंध न्यूज़ लाड़काणो।